ولا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم وما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस जी इनायत में अल्लाह साईं इंसान खे ज़िंदगी में रहण जे लाइ उसूल सेखारिया त तव्हां इन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा तव्हांजे अमलनि सालिहनि जे अंदरि इज़ाफ़ो थींदो। जीअं इन खां अॻी आयत जे अंदरि अल्लाह साईं फरमायो त उन खां वधीक का ॻाल्हि सुहिणी नाहे जेको माण्हू अल्लाह जे तरफ़ दावत ॾे ऐं अमल सालिह करे ऐं चवे त मां मुस्लमान आहियां, माना अमली तौर ते इन शइ जो इक़रार करे ॾेखारे त मां अल्लाह जो फर्मा बरदार आहियां, अल्लाह जे कानून खे मञां थो, अल्लाह जे कानून खे एक्सेप्ट कयां थो, क़बूल थो कयां। ऐं अल्लाह साईं फरमायो इंसान खां ग़लती बि थींदी, गुनाह थींदो, उन ग़लती ऐं गुनाह खे दरगुज़र कबो, ख़तमु कबो नेकी जे ज़रिए सां, बुराई खे बुराईअ सां ख़तमु न कबो। हता के इन मां क़ुर इहो उसूल ॿुधायो त जेकॾहिं कॾहिं बुराई थिए त उन बुराईअ खे चङाईअ सां ख़तमु कयो। माना हिकिड़ो मिसाल ॾिजे त अॻिलो माण्हू तव्हां सां बुराई करे उन जे बदिले में तव्हां उन सां चङाई कयो, अल्लाह पाक तव्हांखे उनजो अजुर अता फरमाईंदो। जेकॾहिं इंसानु बुराई खे बुराईअ सां अॻियो माण्हू हिकु ॻाल्हाउ ॾिए थो या गार ॾिए थो या बदअख़लाक़ी करे थो, हीअ उनजे नतीजे में जेके चवंदा आहिनि त ईंट का जवाबु पत्थर से देना, त सिर जो जवाबु पत्थर सां ॾियण सां ॻाल्हि वधंदी वेंदी। मुआशिरो ईअं न हलंदो। मुआशिरे खे उसूल ऐं कानून में ज़ाब्ते में रखण जे लाइ अल्लाह जो कानून विच में ईंदो। अल्लाह जे कानून इहो सेखारियो त तव्हां सां जॾहिं को बुराई करे जवाब में उन सां चङाई कयो, अल्लाह पाक उन जे बदिले में तव्हांजे मथां रहमतूं नाज़िल फरमाईंदो। ऐं वरी रब साईं सेखारियो, फरमाई त वला तस्तविल हसनतु वला सय्यअ, फरमाई त नेकी ऐं बुराई बराबरि नथियूं थी सघनि। तव्हां उनखे अमली तौर ते आज़मायो, तव्हां पाण नेकी कयो ऐं बुराई कयो, ॿई बराबरि नथा थी सघनि। बुराईअ जो वक़्ती तौर ते लज़त आहे, माण्हू खे उनजो चस्को मिलंदो, उनखे वक़्ती तौर ते उनजी हिकिड़ी मज़ो उनखे थींदो, बाद में हमेशह उनजो गुनाह उनजे नामे अमाल में लिखियलु। ऐं अमल सालिह अहिड़ी शइ आहे जो अमल सालिह करण सां उन वक़्त में अल्लाह जी रज़ा हूंदी त उन वक़्त में बि इंसान जे रूह खे सुकून मिलंदो, बाद में बि हमेशह इंसान जे अंदरि इत्मीनान हूंदो। अल्लाह पाक मूंखे अमल सालिह जी तौफ़ीक़ अता फरमाई। जेकॾहिं माण्हू बुराई कंदो न त बुराई जो दाग हमेशह इंसान जे दिलि में लॻो रहंदो, पोइ तौबह कंदो, अल्लाह पाक माफ़ फरमाईंदो। पर जेको पहिरियां ई पंहिंजो पाण खे बुराई खां बचाईंदो, इन जो वरी दर्जो अल्लाह पाक वटि तमामु घणो आहे। फरमाईंदा इदफ़ा बिल्लती हिय अहसनु फइज़ा लज़ी बैनक, जेकॾहिं अॻियो माण्हू तव्हां सां अक्सर करे झेड़ा इन ते थींदा आहिनि जो हर को माण्हू पंहिंजो हक़ तलब करण जे लाइ ॿिए माण्हूअ सां सम्झो त मुक़ाबिले में अची वेंदो। अवा हिन मुंहिंजी बेइज़ती कई, हाणे हिन सां ज़िंदगी भर नाहे ॻाल्हाइणु, हिन मुंहिंजी बेहतरामी कई, हाणे हिन खां बदिलो वठिणो आहे, सिर्फ़ु इन ते। हालांकि पाण माण्हू केतिरा ई अल्लाह पाक जा हुक़ूक़ पामाल करे थो, उते इंसान खे सम्झ में नथी अचे। केतिरी माण्हू निमाज़ूं छॾे थो, रोज़ा छॾे थो, ज़कातुनि जा हक़ अदा नथो करे, पाड़े वारनि जा हक़ अदा नथो करे, ऐं साईं मुंहिंजे खे चवां मिटनि माइटनि जा हक़ अदा नथो करे, पंहिंजे रिश्तेदारनि जा। ख़ैर इहा लिस्ट तमामु घणी आहे, पर उन्हनि में इंसान खे पंहिंजे अमलनि खे सुधारण जो मौक़ो नथो मिले। बाक़ी ॿिए सां जेकॾहिं अॻिलो माण्हू उन सां थोरी बदअख़लाक़ी कंदो, थोरी बेहतरामी कंदो, उन सां शुरू थी वेंदो। अल्लाह फरमाए त उन सां शुरू न थियो, बल्कि तव्हां उन सां बुराई त न कयो, पर अॻिलो बुराई करे तव्हां उनजे मुक़ाबले में तव्हां उन सां चङाई कयो। हता के फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां उन सां चङाई नथा करे सघो, कम अज़ कम सब्र कयो, इन सब्र जो बि बदिलो अल्लाह तव्हांखे ज़रूरु अता फरमाईंदो। चङाई जो बुराई जो बदिलो चङाई सां ॾियो, पोइ तव्हां ऐं हुनजे विच में जेकॾहिं अदावत हूंदी, दुश्मनी हूंदी, अन क़रीब कअन्नहु वलियुन हमीम, फरमाई तव्हांजी गरम जोश पाण में हिक ॿिए सां क़राबतदारी रिश्तेदारी थी पवंदी। ज़ाहिर आहे अॻिलो माण्हू गार ॾींदो, तव्हां सब्र कंदा या चवंदा त या जीअं रोज़े जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारणु फरमायो, तव्हांखे जेकॾहिं को रमज़ान में घटि वधि ॻाल्हाए न, तव्हां हुनखे चओ अदा मूंखे रोज़ो आहे। केॾो सुहिणो जवाबु आहे। ऐं हुन सब्र करण में ज़ाहिर आहे इंसान जो अंदरि पचंदो पियो त यार हुन मुंहिंजी बेइज़ती कई, हुन मूंखे ॻाल्हायो, हिनखे मां जवाबु ॾियां। अल्लाह फरमायो त वमा युलक़ाहा इल्ला लज़ीना सबरू, इन्हनि अमलनि जी तौफ़ीक़ उन्हनि खे मिलंदी जिन माण्हुनि सब्र कयो। अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। क़ुर में अल्लाह साईं बार बार फरमाए त इन्नल्लाह मअ साबिरीन, फरमाई त जेके सब्र वारा आहिनि उन्हनि सां अल्लाह जी ज़ात गॾु आहे। त इहे सब्र वारनि ज़ाहिर आहे सब्र कंदो त नेकियूं माणींदो,
सब्र न कंदो त पोइ बुराई जो जवाबु बुराईअ सां शैतानी वधंदी वेंदी, शैतान विसविसा पैदा कंदो। अल्लाह फरमाए त वमा युलक़ाहा इल्ला ज़ू हज़्ज़िन अज़ीम, ऐं सब्र जंहिं कयो उन सब्र जे करे अल्लाह उनखे अज़मत जो वॾो हिसो ऐं मक़ाम अता फरमाईंदो। ज़ाहिर आहे जेको सब्र कंदो, तदब्बुर कंदो, बर्दाश्त कंदो, अल्लाह उनखे वॾी इज़त ऐं मक़ाम अता फरमाईंदो आहे। हूअं बि जेकॾहिं को माण्हू अल्लाह पाक जी रज़ा जे ख़ातिर सब्र थो करे, अॻियो माण्हू हुन सां ज़ुल्म थो करे, हे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर सब्र थो करे, पोइ खणी उन ज़ुल्म खे बर्दाश्त करण जा हिकिड़ा स्टेज हूंदा आहिनि, तब दर्जात हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे ज़ुल्म बर्दाश्त करण जहिड़ो, के माण्हूअ पाणी मुंहिंजे घर जे आॾो बीहारे छॾियो गंदो, इहो बर्दाश्त करण जहिड़ो आहे। गंदो छलाए छॾी बर्दाश्त करण जहिड़ो आहे। घटि वधि ॻाल्हाई बर्दाश्त करण जहिड़ो आहे। बाक़ी मिसाल हिकिड़ो वॾो मसइलो आहे, को माण्हू मुंहिंजे घर ते कब्ज़ो थो करे, ज़ाहिर आहे पोइ हुन सां इंसाफ़ सां हुन सां मुक़ाबिलो कबो। ईअं न आहे त हुनखे अलाह जी रज़ा ख़ातिर बख़्शे छॾियो। हा, हुनखे बख़्शे, सैयदना अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो मिज़ाज हुजे त पोइ त बदिलो अलाह वटि वॾो आहे। पर दुनिया में अहिड़े मिज़ाज जी इंसान जे लाइ जेको आहे ॾाढो ॾुखियो कमु आहे। त इहे आहिनि वॾा अमल, इन्हनि में पोइ इंसाफ़ जे तरफ़ वञिबो, महिनत कबी पंहिंजी। ईअं न आहे त उन्हनि में बि माण्हू छॾे ॾींदो। बाक़ी नंढियूं नंढियूं जेके ॻाल्हियूं आहिनि न, जेको माण्हू बर्दाश्त करे सघे थो, हथल इम्कान जंहिंमें सम्झे थो त को मसइलो न आहे, मुंहिंजी ज़ात जो मसइलो आहे, उन घटि वधि ॻाल्हायो ख़ैरु आहे, अल्लाह जी रज़ा ख़ातिर माफ़ करे छॾे। अल्लाह फरमाए थो इम्मा यनज़ग़न्नक, जॾहिं तव्हांखे शैतान विसविसा विझे, ॿियो माण्हू तव्हां सां नाइंसाफ़ी कंदो, शैतान विसविसा विझंदो, त हाणे हिन सां मुक़ाबिलो कर, इन सां विढ़, इन सां बदअख़लाक़ी कर, इनखे जवाबु ॾे, अहिड़ो जवाबु ॾेसि जो ख़बर पएसि त मां छा थींदो आहियां। फरमाई त इहो शैतान विसविसा विझंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी महफ़िल में सहाबा किराम में ॿ ॼणा पाण में हिक ॿिए सां घटि वधि ॻाल्हाइनि पिया, इंसान आहिनि, घटि वधि ॻाल्हाइनि पिया, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे सब्र करणो हुयो उनखे चई मां तोखे अहिड़ी शइ ॿुधायां जंहिं शइ खे अमल करण सां तुंहिंजे अंदरि जेको आहे सब्र अची वञे। साईं ॿुधायो, फरमाई त आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़, अल्लाह पाक तुंहिंजे इन गुस्से खे, कावड़ खे थधो करणु फरमाईंदो। इंसान जो मिज़ाज आहे, मिज़ाज जे ख़िलाफ़ु ॻाल्हि थींदी, कावड़ वठंदी। ईअं न आहे त कावड़ न वठंदी, कावड़ ईंदी, बुरो लॻंदो, ख़राबु लॻंदो, पर उन वक़्त में जॾहिं सब्र कबो, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर वरी रब खां दुआ घुरबी, ए अल्लाह मुंहिंजे गुस्से खे, इन शैतान जे विसविसे खे उनखां तूं पनाह ॾियणु फरमाए, अल्लाह पाक जे तरफ़ खां पोइ हिन में मदद शामिल थी वेंदी ऐं पंहिंजे कावड़ खे ख़तमु करण में, सब्र जे अमल में अचण में अल्लाह पाक जे तरफ़ खां मदद ईंदी ऐं कमु आसान थी पवंदो। फरमाई त सब्र बि कयो, अल्लाह पाक खां माफ़ी बि घुरो इन गुस्से जे अचण जी। शैतान इहो शैतान जो विसविसो आहे कावड़, इन्नहु हुव समीउल अलीम। फरमाई त अल्लाह ॿुधंदड़ बि आहे ऐं ॼाणंदड़ बि आहे, तव्हांजूं दुआऊं बि अल्लाह ॿुधे थो, तव्हांजे हालात खां बि अल्लाह वाक़िफ़ आहे। तव्हां अल्लाह जी फर्माबरदारी कंदा, अल्लाह पाक तव्हांजी ज़िंदगियुनि में बरकतूं अता फरमाईंदो। अल्लाह साईं खां दुआ आहे रब साईं अमल करण जी तौफ़ीक़